सूबे देरो भरिसां ॻोठ नवाड़ो लॻ हाजी मोहम्मद सालेह हतार में हर साल जीअं हिन साल बि जश्न ईद मिलादुन्नबी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफ़िल सजाईंदड़ गुलाब हतार सदाम हतार मंजूर मोहम्मद बुढ़ल पारां जश्न ईद मिलादुन्नबी जो प्रोग्राम निहायती अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो, जंहिंमें ख़ुसूसी ख़िताब दरगाह आलिया रानीपुर जे पीर तरीक़त रहबर शरीयत सैयद आसिफ अली शाह जिलानी मौलाना खलील अहमद चन्ना हुसैनी नसीराबाद लाड़काणो जिन कयो। इन मौक़े ते ख़ुसूसी शिरकत दरगाह लोड़ो फ़क़ीर सॻियूं मियाँ नेमत अली चन्ना कई, जॾहिं त सैयद आसिफ अली शाह जिलानी पंहिंजे ख़िताब में चयो त अॼु गुलाब हतार वारनि इन हस्ती जो मिलाद मल्हायो आहे जंहिंजे अचण सां सारो जग रोशन थी वियो, कुफर जा बुत भॼी पिया ऐं इस्लाम जो नारो बुलंद थी वियो। जॾहिं त अलामा मौलाना खलील अहमद हुसैनी चन्ना पंहिंजे ख़िताब में फ़रमाए त अॼु ॿिन्ही जहाननि जे सरदार आका नामदार ग़रीबनि जी यार हीणनि आधार सरवर कौनैन एमा आमना जे लाल सवा लख नबीन जे पगदार महबूब ख़ुदा आका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जी विलादत जो जश्न मिलाद वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाइण ते तव्हां सभिनी मुसलमाननि खे लख लख मुबारक हुजनि। जॾहिं त हज़ूर पाक जी महफ़िल के नात ख़्वाननि फ़क़ीर मोहम्मद परेल मोहम्मद ज़फ़र समर अली निसार अहमद तारिक महमूद सुमरो फ़क़ीर माजिद अली हतार मिठड़े आवाज़ में नात मक़बूल सलाह पढ़ी पिंडाल में वेठल आशिक़ाने रसूल जे बरख ज़मींदार लड़ाई सराई वज़ीर हुसैन हतार सैयद ग़ुलाम तकी उर्फ़ जड़ल साईं तालका प्रेस क्लब सूबेदार जो साफ़ी ज़र हुसैन जामड़ो सिटी प्रेस क्लब हिंगोरजा जो सदर हाकिम अली जोखियो हुसैन बख्श अली मुराद कोड़ल हतार ॿियनि सभई माण्हुनि जी दिलियूं मुनवर कंदे जुमाए छॾियो। आख़िर में आयल महिमाननि खे मिलाद जो नंगर खाराए क़ौम ऐं मुल्क जी सलामती लाइ दुआए ख़ैर घुरी वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।